नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त सेनेट जे चेयरमैन सादिक सिंजराणी चयो त पाकिस्तान ऐं सऊदी अरब में मज़बूत लाॻापा आहिनि। असांखे उमेद आहे त लाॻापा वधीक मज़बूत थींदा। इस्लामाबाद में तस्वीरी नुमाइश जी इफ़्तिताह वक़्तु मीडिया सां ॻाल्हाईंदे सादिक सिंजराणी चयो त पाकिस्तान सऊदी अरब जी भरपूर सहकार ते थोराए थो ऐं पाकिस्तान सऊदी अरब में मज़बूत लाॻापा आहिनि। हिन चयो त पाकिस्तान में सऊदी अरब जी सीड़पकारी जी आजियां करियूं था। पाकिस्तान सऊदी अरब जे वफ़न जी सतह ते ॻाल्हियूं थींदियूं। इस्लामी सकाफ़त जी हिफ़ाज़त में सऊदी अरब जो किरदारु सारा जोॻो। हिन चयो त ख़ते जी बहितरी लाइ हिक ॿिए मुल्क हिक ॿिए सां सहकार करे सघनि था। सऊदी अरब शोरे जे वफ़द खे पाकिस्तान जे दौरे जी दावत ॾिनी है। पाकिस्तानी अवाम सऊदी अरब जी सीड़पकारी ते ख़ुशि आहे। सादिक सिंजराणी चयो है त असांखे इस्लामी फ़ौजी इतिहाद खे साराहणु घुर्जे। सऊदी अरब हिन जी शुरूआत कई। असांखे उमेद आहे त गॾियल लाॻापा वधीक मज़बूत थींदा। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।